अल्लाह जो नबी आ 127 साल उम्र तस। कुरान में न जो वाक्यो लिखल आ, पुट जी उम्र 7 साल तस। काती भी खई दे, रसो भी खयो दे। मिना जे मैदान में मां अखिन सां उहा जाइ ॾिसी आयम जिते पीउ पुट खे कोहे पियो। फलम्मा बलग माहु साय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम अख मारे कर अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर। वाह जो अल्लाह से बच्चो ॾिनस इस्माइल अलैहिस्सलाम 127 सालन जो पीउ पुट खे तो चवे छोकरा 7 सालन जो पुट कातीअ सां कोहंदो मां अल्लाह जो हुकुम आ। पर हे पुट भी नबी हो। है वाह जो जवाब दिने पुट भी को मुवहिदो। आखिर असांजे मोहम्मद पाक जे ॾाॾंग में हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तॾहिं त जेको जवाब पीउ खे ॾिने रब खे एॾो वणी वियो, रब क़यामत ताईं क़ुरान में लिखाए छॾियो। छा तो चे पीउ खे सतजिदनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। बाबा घबरायो छो तो ये त मां इस्माइल जी हिकड़ी जान आ, पर जे रब घुरे मां 100 जानियूं घुरे तब ॾींदोमांस। पर बाबा मूंखे सब्र मो तॾहिं हलंदे जॾहिं रब घुरंदो। वाह जो नबी आ इस्माइल। पीउ खे छा थो चवे बाबा कातीअ सां कोहंदे मां राज़ी आहियां। नंढो पुट 7 सालन जो 127 साल कुराड़े पीउ खलील खे चए थो बाबा मां वञा तो शहीद तो थिया अल्लाह जी राह में कुर्बानीअ जे लाइ। बाबा इजाज़त ॾींदे कुछ नसीहत कयां, कुछ वसियत कयां। बाबा तू वॾो आ मां नंढो आ, वॾो नंढे खे नसीहत कंदो आ। बाबा घुर्जे त तू मूंखे नसीहत कर। पर बाबा जॾहिं दुनिया में को वेंदो आ त पोइ औलाद खे वसियत कंदो आ। पीउ मरंदो आ त खट जे भरिसां औलाद खे वसियत कंदो आ। पर बाबा हिते तू ज़िंदा है मां वञा थो वलाद आया नंढड़ो, पर कुछ जुमला ॿुधाइण थो चाहियां। बाबा इजाज़त दे, तू नबी आ मूंखे इजाज़त दे। बाबा तू मुंहिंजो अबो भी आ नबी भी आ। इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुट खे पुट इजाज़त दा। पाण हैरान थियो त 7 सालन जो पुट मां पीउ खे 127 सालन जे खलीलुल्लाह नबी खे कहिड़ी थो वसियत करे। पुट तो चेस ओ बाबा मुझी पहिरों अर्ज़ इहो आहे, मुझी पहिरीं वसियत ई आहे बाबा शुरीअ खे तिखो कजाए। मां नरम नाज़ुक आहियां, मुंहिंजा गल नाज़ुक थी। बाबा 7 सालन जो ॿार आहियां, मतां मुॾी काती हलाए मूंखे तकलीफ़ न थिए। पुट घबराए न, शुरी 3 दफ़ा पत्थर ते तिखी कई आहे। बाबा मुंहिंजी ॿी वसियत ॿुधो, जॾहिं बाबा मूंखे सुम्हारे त मुंहिंजे हथनि पेरनि खे रसो बचाए। छो त कासाईअ खे ॾिठो आहे, कासाई बि ढोर खे सीर ॾींदो आहे त पेरनि में रसा ॿधंदो आहे। मतां बाबा मां उथल पुथल कयां, चुरा पुरा जेसीं ताईं साह निकिरे मुंहिंजी रत निकिरंदी। बाबा मतां मां अल्लाह जी बारगाह में इम्तिहान में नाकाम न वञा, तू भी कामयाब थी, मुंहिंजा हथ पेर रसनि सां ॿधो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी अखियुनि मां लुढ़क वही आया। तफसीर मज़हरी में मौलाना काज़ी सनाउल्लाह पानीपती वारे रहमतुल्लाह अलैहि इन आयत जे तफसीर में लिखियो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम रोई वेठो, रब वाह जो पुट ॾिनो थी, वाह जो पुट ॾिनो थी। पीउ खे समझाए थो बाबा मुंहिंजी 3 वसियत ॿुधो। बाबा मां पंहिंजी अम्मा हाजरा जो सिकी लदो पुट आहियां। 100 साल गुज़री विया पोइ अम्मा खे मां ॼायो आहियां। तू भी रणियूं कंदे रब हबली मिन सालिन, अल्लाह मूंखे पुटड़ो त ॾे। रब तोखे ॾिनो मां इस्माइल अलैहिस्सलाम 100 साल खां पोइ मिलियो आहे मां हाजरा खे। बाबा मुंहिंजी कमीस लाहींजाए, छो त मुंहिंजी सीर वारी रत कमीस खे लॻंदी। मुंहिंजी अम्मा हाजरा खे ख़बर कोन्हे, उहा रत ॾिसी रोई रोई अखियुनि जो पाणी सुकाए छॾींदी। मुंहिंजी यादि में कमीस बि लाथयसि। वरी चौथी ॻाल्हि, ओ मुंहिंजा बाबा तू अबो मां पुट अखियुनि ते पटी ॿधजाए, मूंखे बि पाण खे बि ॿधजाए। मतां शुरी हलाईंदे पीउ पुट जी पाण में अख मिली वञे। मतां ढुजी ढुजी काती हलाए मां त कुसिजी वञा। मतां अल्लाह जे बारगाह में बाबा तू नाकाम न थिए इम्तिहान में, तंहिंजे करे तुंहिंजूं अखियूं मूंखे न ॾिसन, मुंहिंजूं अखियूं तोखे न ॾिसन। वाह जो मंज़र हो कुर्बानी जो। काती भी तिखी थी वई। इस्माइल के पेरन में रस्सा भी बधे, कमीस भी लाते, पुठी उघाड़े
हाणे कंध ते काती रखेसि तो अखियूं बंदि इस्माइल जो पट्टी बदल आहे पाण खे बि पट्टी बदल अथसि अल्लाह अकबर बिस्मिल्लाह अल्लाह अकबर काती जॾहिं कंध ते रखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यो मंज़र अल्लाह सॼी दुनिया के ॾेखारियो रब पर्दा खणाए छॾिया हता के मलाइकनि को दाऊ निकिरी वियो सतन आसमाननि जे मलाइकनि जो रब पुट बचाईंदासीं वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम खलीला रब हाणे मञोसीं त खलील खे पुट प्यारो न आहे रब रहमान प्यारो आहे रब पीउ को पुट न कुआई जाए मलाइका आरज़ी मञी वेठा त रब खलील तुंहिंजी मोहब्बत में सचो आहे पुट एॾो प्यारो न आहे जेॾो रब प्यारो आहे हता के नबी से फरमा वहतज़्ज़तिल अर्श वल कुर्सी या कुर्बानी जो मंजर ॾिसी अल्लाह जो अर्श भी कुर्सी भी लुॾी वई अल्लाह खे ख़बर हुई त पुट बचाइणो आहे हाली त सभिनी को रड़ियूं निकिरी वियो अल्लाह शुरीअ खे चयो ख़बरदार मता हलिया इस्माइल तो चे मां कुसजी वञा इब्राहिम तो चे पुट कुर्बानीअ में कुसजी कबूल थी वञे पर रब चयो शुरीअ खे न हलजाए अल्लाह जी मर्ज़ी आहे वण खे चवे वण ॻाल्हाए अबू जहल जी मुठ में पथरनि खे चए पथरनि ॻाल्हायो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह गोव खे चयो गोव नबी सां ॻाल्हायो अल्लाह झिरकीअ खे चयो झिरकीअ नबी सां कचहरी कई उठ नबी सां मस्त उठ कचहरी कई हिते अल्लाह कातीअ खे चयो बेजान शे काती ॻाल्हाए छो त अल्लाह खे ताक़त आहे जो खजीअ जे थुड़ बि नबी सां कचहरी कई हिते कातीअ मो आवाज़ आयो ओ खलील तुंहिंजी मर्ज़ी आहे त पुट इस्माइल कुर्बान थी वञे पर खलील तुंहिंजे रब रहमान जी मर्ज़ी आहे इस्माइल बची वञे खलील मर्ज़ी तूं नबी जी न हलंदी मर्ज़ी कंहिंजी हलंदी हथ मथे करे ॿुधा वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह